अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में खुश आमदीद। प्यारा ॿारो, जीअं त असांजी इंग्लिश जी पार्ट ऑफ स्पीच वारी सीरीज़ में जेको आहे अॼु असां क्लास में पढ़ी रहिया आहियूं, असांजो टॉपिक आहे व्हाट इज़ एडवर्ब। व्हाट इज़ एडवर्ब एक्चुअली हाणे ॾिसो, पाण सिंधी में हमेशह जॾहिं को टीचर पढ़ाईंदो आहे त पाण चवंदा आहियूं एडवर्ब। एक्चुअली हिन जो प्रोनाउंसिएशन थींदो आहे एडवर्ब। ऐं असांजी सिंधियुनि जी जेको आहे अक्सर जेको आहे इहा आदत हूंदी आहे एडवर्ब, त हिन खे करेक्ट करिणो आहे एडवर्ब। हाणे ॾिसो व्हाट इज़ एडवर्ब। हाणे सिंधी में असांजो एडवर्ब जो मतिलबु हूंदो आहे ज़र्फ़। जीअं असां नाउन पढ़ियोसीं इसम, प्रोनाउन पढ़ियोसीं ज़मीर, ईअं ई असांजो एडवर्ब आहे। एडवर्ब खे छा चवंदासीं? ज़र्फ़। अचो डेफिनेशन सभ खां पहिरीं पढ़ूं था, क्लियर करण जी कोशिशि कयूं था। चए थो एन एडवर्ब इज़ अ वर्ब दैट डिस्क्राइब or gives more information about a verb, adjective or an other adverb। मतलब चाहे तो डेफिनेशन में adverb is a word which describe a verb, adjective or an other adverb। मतलब छा थियो? सिंधी में अगर पाण डेफिनेशन सिंपल पढ़ूं तो चए थो ज़र्फ़ हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको कंहिं फ़इल, सिफ़त या ॿिए ज़र्फ़ बाबति वधीक ॼाण ॾे या अञा उन जी वधीक वज़ाहत करे। छा डेफिनेशन पढ़ियोसीं? अहिड़ा लफ़्ज़ जेके फ़इल माना वर्ब जो, एडजेक्टिव माना असांजो सिफ़त जो, या कि ॿिए एडवर्ब माना ॿिए कंहिं ज़र्फ़ जे बारे में वधीक असांखे वज़ाहत करे त असां उनखे चवंदासीं ज़र्फ़ या एडवर्ब। तव्हांखे सम्झाइण जो मतिलबु इहो आहे त हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ पाण खणंदासीं जेको छा कंदो? वर्ब जी वधीक वज़ाहत कंदो। मिसाल पाण खणो सिंपल, ही रन्स फास्ट। जीअं तव्हांखे ख़बर आहे त ही असांजो प्रोनाउन आहे, रन, रन्स जेको आहे उहो छा आहे? असांजो वर्ब आहे। रन जेको आहे वर्ब आहे ऐं वर्ब खे वधीक वज़ाहत केरु थो करे? फास्ट। त फास्ट छा थी वियो? असांजो एडवर्ब। ही रन्स फास्ट, हू तेज़ डोड़े थो। क्लियर? वर्ब जी वधीक असां वज़ाहत कईसीं, कहिड़ो इस्तेमाल कयो लफ़्ज़? फास्ट। वरी शी इज़ वेरी हैप्पी। जीअं तव्हांखे ख़बर आहे त हैप्पी हिकु एडजेक्टिव आहे। जीअं एडजेक्टिव, एडजेक्टिव जेको आहे त माना शी इज़ वेरी हैप्पी। एडजेक्टिव खे वधीक वज़ाहत कहिड़े लफ़्ज़ खां पाण ॾियूं पिया? वेरी सां। वेरी माना तमामु। हिकिड़ो हूंदो आहे हू ख़ुशि आहे, वेरी पाण इस्तेमाल कयोसीं त उहो थी वियो हू तमामु ख़ुशि आहे। असां एडजेक्टिव खे अञा वधीक मुकमल करे छॾियो। ख़ुशि आहे, लेकिन केतिरो ख़ुशि आहे? तमामु ख़ुशि आहे। त शी इज़ वेरी हैप्पी, हू तमामु ख़ुशि आहे। वरी असां चयो एन अदर एडजेक्टिव, एन अदर एडवर्ब। हाणे एडवर्ब जेको आहे उन खे वधीक वज़ाहत करे थो। हाणे उन जो मतिलबु पाण सघूं था शी स्पीक्स वेरी क्लियरली। जीअं तव्हांखे ख़बर आहे क्लियरली जेको आहे हिकिड़ो एडवर्ब आहे, त एडवर्ब खे वेरी जेको आहे उहो अञा वधीक तरीक़े सां वज़ाहत करण जी कोशिशि करे पियो त बा शी स्पीक्स वेरी क्लियरली। शी स्पीक्स क्लियरली, हू साफ़ नमूने सां ॻाल्हाए थी। वरी शी स्पीक्स वेरी क्लियरली, हू तमामु साफ़ नमूने सां ॻाल्हाए थी। त हाणे हिते क्लियरली एडवर्ब आहे, एडवर्ब खे वेरी जेको आहे अञा वधीक वज़ाहत करण जी कोशिशि करी रहियो आहे। त असां पढ़ियोसीं, डेफिनेशन असांजी कंप्लीट थी वई त माना एडवर्ब जेको आहे उहो छा थो करे? वधीक वज़ाहत करे थो। कंहिंजे बारे में? फ़इल जे बारे में या
सिफ़त जे बारे में या के ॿिए जेको आहे ज़र्फ़ जे बारे में, त असां इन्हनि टिनी मिसालनि में पढ़ियासीं। ही रन्स फास्ट वर्ब जी वज़ाहत करे थो, शी इज वेरी हैप्पी एडजेक्टिव जी वज़ाहत करे थो, शी स्पीक्स वेरी क्लियरली हू तमाम साफ़ नमूने ॻाल्हाए थी। वरी असांजे एडवर्ब खे जेको आहे उहो वधीक क्लियर कई। दे अराइव्ड अर्ली उहे जल्दी पहुता। क्लियर। अराइव्ड जेको आहे वर्ब आहे असांजो, फ़इल आहे, फ़इल खे जेको आहे वधीक वज़ाहत करे पियो अर्ली, त उहे पहुता, पर कॾहिं पहुता? जल्दी पहुता। क्लियर। हिकिड़ो पहुचण आहे, ॿियो वरी जल्दी पहुचण अचे। पहुचण खे जेको आहे पाण वरी वधीक वज़ाहत करूं पिया त जल्दी पहुचण। त इहे हूंदा आहिनि लफ़्ज़ असांजा। त बाबा ज़र्फ़ छा खे चइबो आहे। प्यारा ॿारो, उम्मीद आहे तव्हांखे कॉन्सेप्ट क्लियर करण जी मूं कोशिशि कई हूंदी। हाणे ॾिसो सिंपल हिकिड़ी तव्हांखे ट्रिक ॾियां थो त एडवर्ब जी सुञाणप कीअं कजे। त ॾिसो सुञाणप की थींदी आहे मेनी एडवर्ब्स एंड इन एल-वाई। मतलब छा थियो त जॾहिं बि को एडवर्ब हूंदो त तक़रीबन अहिड़ा लफ़्ज़ हूंदा जंहिं में जेके आहिनि उहो लफ़्ज़ जेको आहे एल-वाई खां ख़तम थींदो हूंदो। मिसाल क्लियरली, क्विकली, फास्टली, केयरफुली, ऑनेस्टली। हाणे तव्हां ॾिसो इहे जेके बि एडवर्ब आहिनि इन्हनि सभिनी में जेको आहे पछाड़ी में छा पियो अचे, आख़िर में छा पियो अचे, एल-वाई। इहा निशानी आहे असांजे एडवर्ब जी। तक़रीबन में इहे इस्तेमाल थींदो आहे। हाणे ॾिसो एडवर्ब असांखे छा जे बारे में ॿुधाए थो। एडवर्ब असांखे ॿुधाए थो हाउ कीअं, व्हेन कॾहिं, वेयर किथे, हाउ ऑफन केतिरा भेरा, हाउ मच केतिरो केतिरा। त एडवर्ब असांखे जेको आहे इन्हनि शयुनि जे बारे में ॿुधाए थो। हाउ, व्हेन, वेयर, हाउ ऑफन, हाउ मच। माना असांखे एडवर्ब ॿुधाए थो त बाबा को कम कीअं थियो, को कम कॾहिं थियो, को कम कीअं थियो, को कम केतिरा भेरा थियो। इहो सभई असांखे एडवर्ब जेको आहे वधीक ब्रीफ करे थो। ऐं सही तरीक़े से असां उनखे वरी एग्जांपल सां गॾु सम्झंदासीं त हाउ कीअं इस्तेमाल थिए थो, व्हेन कॾहिं उहो कीअं इस्तेमाल थिए थो, वेयर किथे कीअं इस्तेमाल थिए थो, हाउ ऑफन कीअं इस्तेमाल थिए थो, या हाउ मच केतिरो कीअं इस्तेमाल थिए थो। त इहे असांजा जेके आहिनि एडवर्ब जा कॉन्सेप्ट आहिनि। तव्हांखे उम्मीद आहे समझ में आया हूंदा। वधीक वज़ाहत करण जे लाइ हाणे असां हिननि जा कुझु मिसाल तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं। त अचो सिखूं। हाणे ॾिसो हाउ जो इस्तेमाल पाण कयूं था। हाउ, हाउ जो मतलब कीअं। एग्जांपल आहे शी रन्स फास्टली, कीअं डोड़े थी, तेज डोड़े थी। त हाणे वर्ब जी वज़ाहत करे थो। व्हेन को कम कॾहिं थियो, ही विल कम टुमारो हू कॾहिं ईंदो, सुभाणे, ही विल कम टुमारो। वरी वेयर किथे, दे वेंट आउटसाइड उहे ॿाहिरि विया, उहे ॿाहिरि विया। हाणे त वेयर खे ॿुधाइबो काॾे विया, किथे विया, आउटसाइड ॿाहिरि पासे। क्लियर। पोइ हाउ ऑफन केतिरा भेरा, आई ऑलवेज स्टडी एट नाइट हमेशा आऊं जेको आहे रात जो पढ़ंदो आहियां या पढ़ियां थो। आऊं हमेशा रात जो पढ़ां थो या पढ़ंदो आहियां। अहिड़े हिसाब सां हाउ मच मतलब केतिरा। शी इज वेरी इंटेलिजेंट हू ज़हीन आहे। वरी छा था चऊं पाण, हू तमाम ज़हीन आहे। केतिरी ज़हीन आहे, मतलब तमाम ज़हीन आहे। त हिते बि जेको आहे असांजे इंटेलिजेंट जेको आहे हिकिड़ो एडजेक्टिव आहे, सिफ़त आहे, असांखे गुण थो ॿुधाए कंहिंजो, शी जो। त हुनखे वधीक वज़ाहत करे पियो लफ़्ज़ वेरी। त हाणे असां इस्तेमाल कयोसीं एडवर्ब असांखे ॿुधाए थो हाउ, व्हेन, वेयर, हाउ ऑफन
हाउ मच। हाँ ॾिसो इन खां अलावा जेके आहिनि असांजा कुझु तव्हांखे असां एग्जांपल्स ॿुधायूं था, जीअं क्विकली, जल्दी, स्लोली, आस्ते आस्ते, नेवर कॾहिं बि न, हेयर हिते, देयर हुते, वेरी तमाम, ऑफन अक्सर करे, टुडे अॼु, यस्टरडे कल, टुमारो सुभाणे, नाउ हींअर, सून जल्दी, अर्ली जल्दी, केयरफुली ध्यान सां। ये सभी लफ्ज असांखे ॿुधाइनि था हाउ, व्हेन, वेयर, हाउ ऑफन, हाउ मच। त एडवर्ब जो जेको कॉन्सेप्ट आहे असांखे इहो ई ॿुधाए थो त असां वर्ब जे बारे में, एडजेक्टिव जे बारे में, या असां कंहिं ॿिए एडजेक्टिव जे बारे में वधीक वज़ाहत कंदासीं त उहो असांजो थींदो ज़र्फ। उमेद आहे तव्हांखे कॉन्सेप्ट एडवर्ब जो क्लियर थियो हूंदो। हाणे तव्हांजे लाइ कुझु होमवर्क असां तव्हांखे ॾियूं था त तव्हांखे 15 एडवर्ब जेके आहिनि कमेंट में असांखे ॿुधाइणा आहिनि। 5 खां 15 जेतिरो तव्हांजी दिलचस्पी थिए सिखण जी, 5 खां 15 एडवर्ब जेके आहिनि असांखे कमेंट सेक्शन में ॿुधाईंदव ऐं उनजी वज़ाहत कंदव। थैंक यू सो मच। थैंक यू दिवा क्लास। थैंक यू।